काज़ीअहमद में तालीमी इदारनि जी बंदिश खिलाफ़ शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रिपोर्ट कर रहा है गुलाम हैदर बलादी। काज़ीअहमद में शागिर्द इताद समाज सुधारिक शहरनि उस्तादनि तोड़े ॿियनि मकतब फ़िक्र जे नौजवाननि तालीम खपे ताला न खपनि तालीम दुश्मन हर दस्तूर नामंजूर जे सिरे हेठि समार्ट CNG खां रैली कढी प्रेस क्लब चौक ते मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं हर शइ खुली वई आहे त तालीमी इदारा ई बंदि छो। महिरबानी करे तालीम ते सियासत बंदि कयो ऐं तालीमी इदारा खोलियो। वज़ीर आला इहो ऐलान कयो हो त असां 23 तारीख़ खां स्कूलनि खे खोलींदासीं, जॾहिं त ॿिया जलसा जुलूस सॼा शहर खुलिया पिया आहिनि। बाज़ारूं तव्हां ॾिसो उहे माना जेको आहे खुली पियूं आहिनि, को SOPs उते न आहे, शहरनि में कोन्हे को, मजलिसनि में कोन्हे को, ॿियनि पार्कनि में वग़ैरह कोन्हे को, कंहिं बि जाइ ते को बि SOPs जो अमल न आहे ऐं सभु शयूं खुलियूं पियूं आहिनि। गवर्नमेंट पाकिस्तान चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त सिंध जे माण्हुनि जी तइलीम खसणु बंदि कयो, उन्हनि जो शऊर ख़तमु करणु बंदि कयो, उन्हनि खे तइलीम ॾियो, स्कूलनि जा ताला बंदि न कयो ऐं स्कूलनि खे खोलियो, ॿारनि खे तइलीम ॾियो। छो जेकॾहिं तव्हां असेंबली में 250 खां 300 माण्हू जेकॾहिं इजलास करे सघो था त स्कूल में 60 खां 70 ॿार आहिनि, उन्हनि खे SOPs तहत अधु हिकिड़े ॾींहुं अधु ॿिए ॾींहुं तव्हां जेको आहे माना करे स्कूलनि खे खोलियो। असांजा सिंध जा हुक्मरान चाहिनि था असांजो नौजवान न पढ़े, जेकॾहिं पढ़ंदो त उहो उन में शूर अची वेंदो त असां खां सवाल कंदो, जॾहिं सवाल कंदो त असेंबली में अची वेंदो, जॾहिं असेंबली में पढ़ियल लिखियल नौजवान अची वेंदो पोइ वॾेरनि भोतारनि जी न हलंदी न। इहे वॾेरा इहे भोतार इहे सियासतदान चाहिनि था त सिंध जो नौजवान इहो पढ़ियल लिखियल न हुजे। मार्केटूं खुलियूं पियूं आहिनि, इहे जेके जलसा जुलूस थियनि पिया उन्हनि में ॿार मौजूदु आहिनि बग़ैर कंहिं SOPs ते, त छा उहे स्कूल नथा खुली सघनि जिते मुकमल SOPs ते अमल दरामद थिए पियो। त असां मुतालबो कंदासीं जल्द खां जल्द इहे स्कूल खोलण जो ऐलान कयो वञे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त तालीमी इदारा SOP तहत खोले तदरीसी अमल जारी कयो वञे त जीअं मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बची सघे। कैमरा टीम सां गॾु गुलाम हैदर बालादी, आवाज़ TV न्यूज़, काज़ी।